तालीम खाते न्यू सईदाबाद पारा तालीमी जागीरता लाइ निकतल रैली में सिंधुअ ते धाड़ो नामंजूर, केनाल समूरा नामंजूर जा नारा लगी विया। तालके जे 50 खां मथे स्कूलनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जी दाख़िला मुहिम वधाइण ऐं स्कूलनि खां ॿारनि खे दाख़िल करे स्कूल आणण लाइ TEO सैयद अशरफ शाह, शम्सदीन चन्ना, अब्दुल वाहिद वराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल खां स्टेशन चौक ताईं रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पंहिंजनि ॿारनि खे स्कूल में दाख़िल करायो, जिते किताब, दाख़िला मुफ़्त ऐं वज़ीफ़ो पिणु मिले थो। हिननि चयो त असांजो मक़सदु आहे त 75 लख ॿार जेके स्कूल में दाख़िल न आहिनि, इन्हनि खे स्कूल में दाख़िल करायूं। रैली दौरान मौजूद सवे उस्तादनि ऐं शागिर्दनि केनाल समूरा नामंजूर, केनाल ठाहींदे पादर खाईंदे जा उबदारींदड़ नारा हया। रैली केनाल मुखालिफ़ रैली में तब्दील थी वई। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ अॻवाननि पिणु ख़िताब कयो। असांखे ॿीहर ॿुधाईंदड़ त न्यू सईदाबाद में तालीमी जागीरता लाइ निकतल रैली में सिंधुअ ते धाड़े ख़िलाफ़ उबदारींदड़ नारा हया विया आहिनि।